नाज़रीन, पटीदन खां उमन ॾांहुं वेंदड़ रोड हंधा हंधा उखड़ी वियो, जंहिं करे इलाइक़े वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे वकार राजपर। पटीज़न खां उमन रोड मुकमल तबाह हुजण जे करे इलाइक़े वासियुनि मुसाफ़िरनि खे अच वञ में सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो थो पवे। गुज़िरियल 20 सालनि खां रोड मुकमल तबाह हुजण जे करे का बि वॾी गाॾी नथी हली सघे। पटीज़न खां उमन रोड मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। असांजी अपील आहे सिंध गवर्नमेंट खे ही रोड असांखे ठहिराए ॾिनो वञे। रोड असांजो ख़राब लॻो पियो आहे, ठहिराए जो रोज़ पत्थरनि लाइ किरी था पऊं। असां हिते हली हली ॿार सॼा खणी था वञूं ट्रैक्टर ते किरिया पिया आहियूं। ये असांखे महिरबानी करे ठहिराए ॾियो। उमन रोड मुकमल तबाह थी चुको आहे। हितां जे रवासियुनि खे सख़्तु परेशानी आहे ऐं सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो थो पए। का बि एमरजेंसी थिए थी त माना हीउ रोड सफ़ा खंडर बणिजी चुको आहे। विख विख ते माना खॾा आहिनि। 20 सालनि खां वठी करे गुज़िरियल हिन ते को बि पत्थर न आहे लथो ऐं एमरजेंसी में माना हिते रोड ॾाढो खंडर बणिजी चुको आहे। असां गवर्नमेंट ऑफ सिंध DC नौशर फ़िरोज़ खां मुतालबो था कयूं त जे नोटिस वठी रोड ठाराए ॾिनो वञे। हुकूमत अचे थी वञे थी, को बि रोड असांखे नथो मिली सघे। को बि एमरजेंसी में असांजो मरीज़ थिए थो या को माण्हू बीमार थिए थो, को बि गाॾी अचण लाइ तयारु न आहे। वॾी तकलीफ़ आहे हीउ जेको रोड आहे, न त लंघी सघूं न झाका झूका असांखे सफ़ा तकलीफ़ ॾाढी आहे। पटीदन खां उमन लिंक रोड जंहिंसां इलाही सारी आमदरफ़्त थींदी हुई ऐं इलाही सारो असांजो वापार हिन शहर सां ॻोठनि जो थींदो। जो हीउ रोड उजड़ी वञण जे करे ॻोठनि जा माण्हू शहर अचण जे लाइ हिकिड़ो तंग सूरत हाल जो पिया गुज़ारो कनि। उन जे करे इंतिहाई मुश्किलातूं पियूं पेश अचनि ॻोठनि जे माण्हुनि खे। हितां जे रहवासियुनि ऐं मुसाफ़िरनि सिंध हुकूमत ऐं DC नौशर फ़िरोज़ खां घुर कंदे चयो त फौरी तौर नोटिस वठी पटीज़न खां उमन रोड ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन अब्दुल वहाब लाशारी सां गॾु वकार राजपर, आवाज़ TV, पटीज़न।